नाज़रीन, मुल्क में कोरोना वायरस से ज़ाब्तो नाहे अची सघियो। रोज़ानो जी बुनियाद ते केतिरा ई केस ज़ाहिर थियण सां गॾु फ़ौतगियुनि में इज़ाफ़ो थियण लॻो आहे। इन सूरत हाल ते तफ़सील ॿुधाइण जे लाइ मुख़्तलिफ़ शहर मां मेहरान टीवी जा रिपोर्टर वीडियो लिंक ते मौजूद आहिनि। सभ खां पहिरियां रुख़ कयूं था मुल्क जे गादी वारे शहर इस्लामाबाद जो, जितां असां सां गॾु मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर मुदस्सिर राजपूत। जी मुदस्सिर, कोरोना सूरत हाल बाबति अपडेट्स कजो। कोरोना वायरस के हवाले से अपडेट कंदो हलां त नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां जो इस्लामाबाद में कायम है उन जा जेके अंगखर जारी थिया उन के हवाले से कुछ तफ़सीलात ॿुधाईंदो हलां त अॼु जे गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदर जी सूरत हाल आहे उन जे अंगखर के मुताबिक पूरे मुल्क में कोरोना वायरस के करे 148 अमवात थी चुकियूं आहिनि। तकरीबन इहो हिकु वॾो अंग आहे, छो त कल्ह हिन हवाले सां ॾिठो वियो त कल्ह जे जेके कुल गुज़िरियल 24 कलाकनि में जेके अमवात जो तादाद हो 66 हो ऐं इहो चयो पियो वियो त रिकवर जेके मरीज़नि जी तादाद हुई तकरीबन 4000 हुई ऐं जेके कोरोना पेशेंट्स जेके टेस्ट साबित थिया उहे तकरीबन 3000 जे लॻभॻि आहे। त कल्ह जा जेके अंगखर आहे उहा मुस्बत ऐं सुठा ॼणाया विया त बहितर शायदि कोरोना जी सूरत हाल थींदी पंहिंजे जेके नंढा लॉकडाउन लॻल आहिनि। अगरि थोरी जी सूरत हाल सिहतयाब जेके थिया आहिनि मरीज़ उन जे बाबति जेके अंगखर नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां जारी कया विया उन मुताबिक तकरीबन 81,301 जेके आहिनि उहे पेशेंट जेके आहिनि सिहतयाब थी चुका आहिनि कोरोना वायरस में। इन सां गॾोगॾु अगरि ॿी जेकी अहम ॻाल्हि आहे सुठी ख़बर बि आहे पंहिंजे नाज़रीन जे लाइ उहा इहा आहे त जेके ॿुधायो वियो आहे नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां त आज़ाद कश्मीर ऐं गिलगित में हिन वक़्तु ताईं अहिड़ो को पेशेंट न आहे जेको वेंटिलेटर ते हुजे, छो त वेंटिलेटर ते पेशेंट जेको अचे थो त उन खां पोइ उनजी हालत तमामु ख़तरनाक करार ॾिनी वञे ऐं उहो उन जा चांसिस घणा हूंदा आहिनि उनजी अमवात थियण जा। तंहिंजे करे हिन वक़्तु ताईं जेके आज़ाद कश्मीर ऐं गिलगित में अहिड़ो को बि पेशेंट न आहे जेको वेंटिलेटर ते हुजे ऐं जॾहिं त बलोचिस्तान में बि गुज़िरियल ॿ ॾींहं पहिरीं इहे ई सूरत हाल हुई त उते बि अहिड़ो को पेशेंट न हो, पर हिन वक़्तु बलोचिस्तान में भी ये पेशेंट मौजूद है। मजमूई तौर पर जेके एक्टिव केसेस आहिनि कोरोना जा पूरे मुल्क में 26 फरवरी खां हिन वक़्तु ताईं उनकी तादाद तमामु घणी आहे, तकरीबन 1,92,970 जेके टोटल केसेस आहिनि, पर हिन वक़्तु जेके एक्टिव केसेस आहिनि उनजी तादाद आहे 1,07,706। अगरि थोड़ी इस्लामाबाद जी ॻाल्हि कयूं त इस्लामाबाद में अमवात के हवाले से थोरो ज़िक्र कयूं त 115 जेके अमवात थियूं आहिनि, टोटल जेके अमवात आहिनि 3,903 अमवात आहिनि। नेशनल कमांड ऑपरेशन जा अंगखर आहिनि ऐं इस्लामाबाद जी जेकी हिन वक़्तु कोरोना इफेक्टिव्स जी तादाद आहे उहे तकरीबन 11,710 उनजी टोटल तादाद आहे जेकी इस्लामाबाद में। ठीक है मुदस्सिर, हाणे हलूं था कंदकोट तरफ़ जितां जी सूरत हाल मालूम कयूं था गुलाम रसूल मीरानी खां। गुलाम रसूल, छा सूरत हाल है, केतरे हद ताईं केस वधी रहा हैं? जी बिल्कुल, कश्मीर कंदकोट ज़िले में भी कोरोना की सूरत हाल के हवाले से मां तव्हांखे आगाह कंदो हलां त कोरोना वायरस जा जेके केस आहिनि उहे कश्मीर कंदकोट ज़िले में हिन वक़्तु 311 जेके आहिनि उहे साम्हूं आया आहिनि। इहा जेकी सूरत हाल हुई या कुछ ॾींहं अॻु में कोरोना वायरस जा जेके केस हुआ उहे मुसलसल वधी रहिया हुआ, पर 3-4 ॾींहंनि खां वठी जेको आहे त कोरोना वायरस जे केसनि में जेको आहे त उहा घटि जेको रेशो आहे उहो ॾिसण में अचे पियो। ऐं हिन वक़्तु बि जेको आहे मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त 100 खां वधीक जेका महकमा सिहत जे अमलदारनि जे मुताबिक़ जेको आहे त 100 खां वधीक माण्हू जेके आहिनि उहे सिहतयाब थी चुका आहिनि। उन सां गॾोगॾु हिन कश्मीर कंदकोट ज़िले में 5 माण्हुनि जूं जेके आहिनि उहे फ़ौतगियूं जेके आहिनि उहे थी चुकियूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ो सिविल अस्पताल जो जेको डॉक्टर आहे उहो बि शामिल आहे। ऐं ॻाल्हि कई वञे SOPs जे हवाले सां SOPs ते अमल दरामद जी, त हिते जेको आहे त SOPs ते अमल थींदे जेको आहे त उहो नज़र घटि अचे पियो, छाकाणि त कंदकोट कश्मीर ज़िले में जॾहिं शहर खुलनि था ऐं लॉकडाउन वारी जेकी सूरत हाल आहे उहा हिकु हफ़्ते में जेको आहे त 5 ॾींहं जेकी बरक़रार रखी वई आहे, बरक़रार नाहे रखी वई, उनमें जेको आहे त लॉकडाउन खे ख़तमु कयो वियो आहे। त पोइ उन में उहे माण्हू जेके आहिनि उहे SOPs ते अमल नथा करनि, उनमें मास्क जो इस्तेमालु घटि पिया कनि ऐं सोशल जेको डिस्टेंस आहे उन ते बि जेको आहे अमल घटि कंदे नज़र अचनि पिया। शहर में जेकी आहे वॾी रश जेकी आहे माण्हुनि जी उहा मौजूदु आहे ऐं उन खां अलावा जेको आहे त हिते इन SOPs ते अमल दरामद कराइण जे लाइ ज़िले इंतिज़ामिया जेको आहे उहा कई बार जेको आहे उहो मुतहरिक थी करे जेको आहे उन आगाही बि जेको आहे उहा ॾिनी आहे इन SOPs ते अमल कराइण जे लाइ ऐं एहतियाती तदाबीर ते अमल करण जे हवाले सां
सां मुसलसल आगाही ॾिनी पई वञे, पर उनजे बावजूद बि जेको आहे हिते माण्हू जेके आहिनि उहे शहरी उहे कोऑपरेट घटि कनि पिया ऐं हू संजीदा न वठनि पिया हिन मामले खे, जंहिंजे करे जेको आहे त इहो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त जेकॾहिं को माण्हू एहतियाती तदाबीर ते अमल न कंदो त हीउ जेको वायरस आहे उहो वधीक फैलिजंदो। जी नाज़रीन, कंदकोट खां पोइ हलूं था सखर तरफ़, जितां मेहरा टीवी जो रिपोर्टर फरीद सुमरो असां सां गॾु मौजूदु आहे। जी फरीद, आगाह कजो। जी, सखर में जेका कोरोना वायरस जे मरीज़नि जी जेका तादाद आहे उहा हिन वक़्त ताईं मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुख़्तलिफ़ रही आहे ऐं हिन वक़्त ताईं जेको आहे कोरोना वायरस जी जेके मुकमल जेके टेस्टूं कयूं आहिनि मरीज़नि जूं ऐं आम माण्हुनि जेके टेस्टूं करायूं आहिनि उन्हनि में मजमूई तौर ते 1500 माण्हुनि जी उहे टेस्टूं कयूं वयूं आहिनि, जंहिंमां 131 माण्हुनि जी जेका आहे उहा पॉज़िटिव आई आहे, बाक़ी माण्हुनि जी जेका आहे उहा नेगेटिव आई आहे ऐं केतिरनि ई माण्हुनि खे जेको आहे जंहिंमें ऑफिशियल्स आहिनि ऐं सियासी माण्हू आहिनि ऐं समाजी माण्हू आहिनि ऐं जेके वॾी वॾी शख़्सियतूं आहिनि, जेके ऑफिसर तबिको आहे उन्हनि खे जेको आहे पंहिंजे घरनि ताईं आइसोलेट करे उन्हनि खे महदूद कयो वियो ऐं उन्हनि कुझु ऑफिसरनि जेको आहे पंहिंजे कोरोना वायरस खां एहतियाती तदाबीर वठंदे पाण खे आइसोलेट कयो वियो ऐं हिन वक़्त ताईं जेको आहे सखर जा जेके इलाइक़ा सील कया विया हुया उन्हनि में सिंधी मुस्लिम सोसाइटी आहे ऐं उन सां गॾु जेका शाह ख़ालिद कॉलोनी आहे, उन सां गॾु बिराज रोड आहे ऐं वर्कशॉप रोड आहे, उन सां गॾु पुराणो सखर हैदरी महलो आहे, उन सां गॾु रोड़ी जा कुझु इलाइक़ा हुया ऐं उन सां गॾु लोकल बोर्ड वारा एरिया, उन खां अलावा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते नंढे पैमाने ते बि जेको आहे नंढा वॾा इलाइक़ा जेके आहिनि सखर जा उहे सील करे जेको आइसोलेट कया। पर मां इहो बि ॿुधाईंदो हलां त जेके इलाइक़ा सील कया विया पर उन्हनि खे मुकमल तरह जेको आहे सरकारी तरह उन्हनि खे सील न कयो वियो ऐं उन्हनि में उहा ई माण्हुनि जी आमद रफ़्त जाम हुई ऐं अचण वञण जी फ़क़ति जेको आहे हिकु कनात हणी करे उन्हनि खे सील कयो वियो ऐं हिन वक़्तु जेको आहे मुंहिंजी MS सां ॻाल्हि थी आहे, MS सखर गुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज तस्लीम खमीसाणी साहिबु, उन मूंखे इहो ई ॿुधायो त हिन वक़्त ताईं जेको आहे कल्ह जेके असांजूं ऐं अॼु जेके टेस्टूं थियूं आहिनि उहे 131 माण्हुनि जी टेस्टूं कयूं आहिनि, जंहिंमें 3 माण्हुनि जी पॉज़िटिव आई आहे ऐं मजमूई तौर ते जेको आहे गुज़िरियल 4 खां 5 ॾींहंनि खां मरीज़नि जी जेका टेस्ट कयूं था उन में घटिताई आई आहे ऐं उहे जेके आहिनि घणे भाङे जेके नेगेटिव पोस्टूं अचनि थियूं ऐं हिन वक़्त ताईं माण्हू जेको आहे अञा जेको आहे थोरो एहतियात कंदा त उन में अञा जेको आहे कोरोना वायरस जे मरीज़नि जी जेको आहे उहा जेका टेस्ट आहे उहा नेगेटिव ईंदी ऐं हिन वक़्तु इहो बि उन ॿुधायो त इहो अगस्त ताईं जेको आहे मुमकिन आहे त इहे जेके कोरोना वायरस जी जेका वधा ऐं घटा जेको आहे उहो हलंदो रहंदो। सही आहे फरीद, अवां जी महिरबानी।